ते मां अहम ख़बर शेयर करे आहियूं। कंडियारो वेझो 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठ मोहम्मद मूसा में लाखा ऐं लाशारी बिरादरी जे 2 धुरियुनि में पाणीअ जे वारे तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान फायरिंग में 2 धुरियुनि जा 8 माण्हू ज़ख़्मी थी पिया, तालके अस्पताल मुंतक़िल। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी आहे। गंबट ऐं नवाबशाह जे अस्पताल उंडा मुंतक़िल कयो वियो। वाक़े बाद नफ़री ॻोठ ॾांहुं रवानी कई वई आहे। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। कंडियारो वेझो 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठ मोहम्मद मूसा में लाखा ऐं लाशारी बिरादरीअ जी 2 धुरियुनि में पाणीअ जे वारे तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान फायरिंग में 2 धुरियुनि जा 8 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कंडियारो वेझो 2 धुरियुनि में झेड़ो फायरिंग में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठ मोहम्मद मूसा में लाखा ऐं लाशारी बिरादरी जी 2 धुरियुनि में पाणीअ जे वारे तां झेड़ो थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सस लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शबीर मल्हा। जी शबीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। कंडियारो भरिसां ॻोठ मोहम्मद मूसा लाशारी आहे, उते जेको आहे सो पाणी जे वारे तां लाशारी ऐं लाखा बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान जेको आहे सो लचूं कुहाड़ियूं ऐं गोलियूं लॻण करे 2 धुरियुनि जा 8 ॼणा जेको आहे सो आज़म लाखो, अज़ीम लाखो, बख़्शन लाशारी, अलादाद लाशारी, आसिफ लाशारी ऐं ॿिया जेको आहे सो सख़्तु ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे ताल कंडियारो आंदो वियो, जिते हुनखे तिबी इमदाद बाद जेको आहे सो नवाबशाह ऐं गंबट ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे शबीर, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।